दर्दन जो दरिया। सुल्तान नी मिठल जे मथे ते हथ मार खंदस तो दिस जाए तो यो मिठल किए थो विड़े। पर लगे तो मिठल पलांद जरूर कंदा। खुदा करे पर मुखे कोन तो लगे। मिठल के अग्यां करे ये कम असां पाण करे छॾींदासीं। यही करणो पवंदो दोसो। जेकॾहिं अदे अकबर खान के पूरो करणो आहे त मिठल खान जहिड़े हथियार खे जंग लगण न ॾिबो। आलम खान मिठल जे मथे ते हथ फेरियो न त हू फिरी वेंदो। सुल्तान पहिरियां मिठल आलम खान जी इज्जत कंदो हो, पर जॾहिं खां उन्हनि इहा छोरी मिठल खां खसे तव्हांखे खून बहा में ॾिनी आहे। मिठल मिड़ई आलम खान वारनि खां कुझु पासीरो आहे। इन जो मतलब त मिठल हिन वक़्तु अकेलो थी वियो आहे। तॾहिं त सुल्तान चवां थो त वञी मिठल सां बि मिली आहे ऐं हुन जे मथे ते हथ बि फेरे आहे। अकबर खान मिठल खे छोरी जे करे क़ैद करे छॾियो आहे। जेकॾहिं इहा ई छोरी मिठल जे मथे ते हथ फेराए कढायूं त छा अकबर खान ज़िंदा रही सघंदो? मां बि त इहो ई चाहियां थो सुल्तान। पहिरीं बदनामी थी त अदो अकबर बर्दाश्त करे वियो, पर जेकॾहिं साॻीअ तरह सां हाणे वरी ॿीहर बदनामी थींदसि त अदो अकबर खान ख़ुदकुशी करण ते मजबूर थी वेंदो। सवाल ही पैदा नथो थिए जो अकबर खान खुदकशी करे। ॿी का वाट बि कोन अथसि। जेकॾहिं इज़त ऐं गैरत जो बूटो हूंदो न अकबर खान में त पाण खे पाण ख़तम कंदा। इहो सभु कुझु तॾहिं थींदो जॾहिं छोरी मिठल सां निकिरण लाइ तयार थींदी। ॿारहां ई सुल्तान, ॿार इहा छोरी मिठल सां निकिरंदी ऐं ज़रूर निकिरंदी ऐं इन ॿिन्हीअ जो मां उहो असर कंदुसि जेको पुनल ऐं मोमल जो कयो। आलम खान वारनि चयो हो त ॿिनि ॾींहंनि में अची पोती विझी वेंदा, पर वरी ख़ामोश थी विया। अलाए छो? मूंखे त शक थो पए त पोती विझण लाइ कोन ईंदा। आलम मूंसां ईअं कोन कंदो। जेकॾहिं संग न घुर्जे सा त रिश्ते लाइ अचनि ई न। हुननि सोचियो हूंदो त असां पहिरियां वॾी धीअ जी शादी कराईंदासीं ऐं हू उन रिश्ते लाइ आया हूंदा। हुननि खे इहा त ख़बर न हुई न त असां वॾी धीअ खे विहारे ऐं नंढीअ जो रिश्तो ॾींदासीं। आलम खान खे जेकॾहिं इनकार करणो हुजे हा न त करे वञे हा। जॾहिं हुन हा कई त ज़रूर वठंदो। सियाणी खे घुराए हुन खां समूरी मालूमात वठ। जेकॾहिं आलम खान वारा इन रिश्ते खां इनकार था कनि त इन ॻाल्हि खे इते ई दॿाए छॾ, किथे वधीक बदनामी न थिए। तूं अजायो पियो घबराई। इन में बदनामी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? रिश्ता ठहनि था ढहनि था। बानू जेकॾहिं ॻाल्हि ज़ाहिर थी पई न त अञा बि वधीक बदनाम थी वेंदासीं। अलाह ई न कंदो जो ईअं थींदो। तूं आलम मथां थोरो ज़ोर रख। बानू तूं चरी त नहीं थी ऐं आलम जे मथां ज़ोर रखां। तूं सियाणी खे घुराए उनखे लख ॾेढ की लालच ॾे, बाक़ी कम असांखे सियाणी ठाहे ॾींदी। इन निभाग्य खे न ॾाढा पैसा ॾेई चुकी आहियां। पैसा खाई वई त का वॾी ॻाल्हि न आहे भानू। इज्जत खां वधीक पैसो बि न आहे। बस तूं कोशिश कर त इहो रिश्तो ख़तम न थिए। अलाह भलाई कंदो। मां अॼु ई सियाणीअ खे घुराए सम्झाए मोकिलियांसि थी। भानू दुआ जो रिश्तो थी वञे त मुंहिंजो कुझु टेंशन ख़तम थी वेंदो। रातिनि जो निंडूं आराम थी वई आहे। अलाह भलाई कंदो। मां अॼु ई सियाणीअ खे घुराए सम्झाए मोकिलियांसि थी। छा सलाह अथई? यार बीठो आ अकेलो ही अकेलो। पर सोट वरियाम अदा वॾो नाराज़ थींदो जेकॾहिं पाण जहिड़ो कयोसीं त। असांजो भल वतन हू अॻु वठंदा ऐं पादर हणंदा, बाक़ी असां हुनखे कुझु बि न कयूं। पर सोट अदा खे मुंहुं केरु ॾींदो? सोट खे मुंहुं ॾेई वेंदासीं बादल। पहिरियां अॼु त गुलू जी खल लायूं, घणी हिन ते बि चर्बी चढ़ी वई आहे। अचो।
छाता ॾिसो हलण जी कयो महल में ॼाओ न सेखाटो। अरे सेकाटो ॼण त तोखे असां आया आहियूं। भले गुलूअ खे तव्हां सेखारियो। हलो हाणे हल। वाह तू पंद्रह खड़े अञा ॻाल्हाए पियो। सुल्तान गुलू गुलू ये क्या वीडियो तो था वरिया में बादल था। वरिया में बादल हाँ था वरिया में बादल। तू घबराए ना सुभाने वाले सिच में जगह बिनी जू टक्कू बची तुझे पेरन में न उछलाया त मुझो नालो पे सुल्तान नहीं। किथां आंदी अथई केर ॾिनी अथई कंहिंसां पई ॻाल्हाए? चाची हिन चक्कर घर वई हुयसि त भाॼी ई ॾिनी हुई। जेकॾहिं फोन इहा ॾिसी वतई न मल्हार त पुठीअ त खल लाहे छॾींदी। चाची अवेल सवेल भाॼी ऐं अधा वारनि सां ॻाल्हाईंदसि। ओॾां वञण जी इजाज़त त नथी मिले। फोन ते ॻाल्हाइण जी इजाज़त बि कोन ॾींदो छा? ॻाल्हाए भली धीअ मूंखे को एतिराज़ न आहे पर इहा कोशिश कजांइ त जीअं मल्हार वारनि खे ख़बर न पए। जेकॾहिं तूं न ॿुधाईंदीअ त उन्हनि खे ख़बर कान पवंदी। मां ॻाल्हि कोन कंदसि धीअ पर तूं ख़्यालु रखजांइ त जीअं ज़ाहिर न थिए। अगरि ज़ाहिर थी पई न त पोइ तुंहिंजे लाइ बि मसइलो थींदो ऐं मुंहिंजे लाइ बि मसइलो थींदो। ठीकु आहे चाची मां ख़्याल सां रखंदसि। घणी बेवाजिबी कई आहे तुंहिंजे सौट वरियाम ऐं असां बि घणी बर्दाश्त कई आहे। हाणे तोखे इन सौट वरियाम जो लाश में हथ न ईंदो। सुल्तान हिन महिल मुंहिंजा वार तव्हांजे पेरनि में विछायल आहिनि। मां नथो चाहियां त तव्हां सां दुश्मनी थिए। जेकॾहिं इहा ॻाल्हि तूं पाण सोची आहे न त इन सौट जी गिची में फंदो विझी उनखे पूरो करे छॾी आहे। अदा आलम पाण ई त बचो आहे पंहिंजे सोट खे असांखे बदनाम करण जे लाइ। मां एतिरो किरियल ज़हन जो माण्हू न आहियां जो तव्हांजे पुठी जे पोयां मां खॾियूं कोटींदो वतां। मूंखे जेकॾहिं वेहणो हूंदो न त साम्हूं ॿोलाए ॿोलाए विढ़ंदुसि। तूं छा असां सां विढ़ंदे? तुंहिंजी औकात छा आहे? बस सुल्तान बस। आलम खान वो दरिया आहे जिथां वहे उतां वाटूं ठाहे। इन जे करे मुंहिंजे साम्हूं अचण जी कोशिश न कजो न त लुड़ी रवाना थींदो। आहिस्ते ॻाल्हाए आलम खान आहिस्ते। तोखे बि शायदि इहा ख़बर न आहे त नाक जो डंकियल बंदूक जो धकियल त बची सघे थो पर सुल्तान जो सटियल कॾहिं सिधो न थींदो। तूं मरंदे सुल्तान तूं मरंदे। तूं छा मारींदे? हलाए गोली। अॼु सुल्तान बि ॾिसे त तुंहिंजी बंदूक में पयल गोली सुल्तान जो सीनो कीअं थी पार करे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ भर कलमो। आलम सुल्तान जो शिकार थो करे। आलम खान छा पियो करी? आलम खान अरे बाबा संभाल पाण खे। ये तूं छा पियो करी? अरे बाबा मां ॿिन्ही धुरनि जे विच में झेड़े खे ख़तम थो करणु चाहियां। अव्हांजे दिलनि में पियल कदुरतूं ऐं नफ़रतूं ख़तम थो करणु चाहियां। मां
ऐं तव्हां ॿई धुरियूं उन्हनि नफ़रतुनि खे वधाइण पई चाहियो। अकबर खान, असां हिकु तॾहिं थींदासीं जॾहिं ही वरियाम असांखे आणे ॾींदो। जे वरियाम तरफ़ तव्हां हथ वधायो त तुंहिंजी बाह या बकल खां फेड़े छॾींदी। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ वरियाम खे दुनिया जी का बि ताक़त मुंहिंजे हथां नथी बचाए सघे। ऐं मां बि ॾिसां त तूं हुनजी केतिरी तो हिफ़ाज़त करीं। हा हा, तोखे मोकल आहे, वरियाम खे मारे छॾजांइ। आलम खान, बाबा तो जहिड़ो सियाणो ऐं साबरीन माण्हू बि ईअं करे त पोइ माण्हू कंहिंखे मया ॾींदो। अरे बाबा, होश खां कमु वठ, होश खां, जोश खां कमु न वठ पुट, न वठ जोश खां कमु। बाबा साईं, मां ॾाढो सब्र कयो आहे, पर सुल्तान वारा होश मां निकिरी विया आहिनि। अरे बाबा, उनखे होश मां कढण वारो तो वारो सौट आहे, सौट। बाबा सम्झाए उनखे, सम्झाए। हिकु छोकिरी जे करे पूरा बेड़ा तबाह कराईंदो। जेकॾहिं अञा ताईं तो पंहिंजी सौट खे नथो सम्झाई न त पोइ वॾी खूनरज़ी थींदी। आलम खान, वॾी खूनरज़ी। तंहिं करे बाबा, जीअं बि थिए पंहिंजे सौट खे सम्झाए। मां हुन सुल्तान वारनि खे रोकियां, सम्झाए। तूं पंहिंजे सौट खे सम्झाए। तो त चयो त 2 ॾींहंनि में अची पोती विझी वेंदा, पर हुननि जे मथे में त जूं बि कोन थी सुरे। बानो बेगम, जेतिरो मूंखे अंदाज़ो आहे न त इन्हनि जो बादल इन रिश्ते लाइ राज़ी कोन पियो थिए। भाई अंदाज़ा न हण, अॼु वञी पक्की जांच करे ऐं हुननि खां औंत कढी त हू छा था चवनि। जेकॾहिं इहो रिश्तो हुननि खे क़बूल न आहे त असीं दुआ लाइ ॿियो दर ॾिसूं। ठीकु आहे सियाणी, मां वञां थी। माई सियाणी, जेकॾहिं तूं हुननि खे इन रिश्ते ते बिहारी थी ऐं हू अची पोती विझी था वञनि न, आउं तोखे पैसनि में तोरे छॾींदसि। बानो बेगम, हुननि जी त ॾिनल पक हुई, पर अलाए छो ढरा थी विया आहिनि। इहो त ख़ुदा ई बहितर थो ॼाणे, पर पोइ बि अॼु मां वञी नज़ीरा खां औंत कढी थी अचां। ठीकु आहे माई सियाणी, शाम ताईं मूंखे वरंदी ॾेई वञजां। बानो बेगम, इजो वयसि, इजो आयसि, बसि तूं मुंहिंजे लाइ ख़र्ची जा 2 रुपया कढी रख। तव्हांखे चयो कई त गुलू वारे सां वञी छेड़ो कयो, तव्हां इहो बि न सोचो त ज़ालमती खे छॾे ॾींदा। असांजी छेड़े जे करे हाणे सॼो सराजीअ ते पहुतो। जेकर न इन्हनि खे इहा सोच हुजे हा न, बेड़ा पेर ई न खणंदा। बाबा, हू अची असांखे बेइज़्तो करे वञनि त उहो सही आहे, पर जेकॾहिं असां पलांद को क़दम खयोंसीं त उहो ग़लति आहे। पलांद? अरे तूं मूंखे ॿुधाए त छा जो पलांद थो कयो गुलूअ सां? उन्हनि जी भेण तो भॼाई, ॾोही तूं आहीं। फ़ैसिलो थियो, उन्हनि दरगुज़र कयो ऐं उन्हनि पंहिंजी भेण जी ज़िंदगी गर्क करे छॾी। वरी बि तूं उनजे घर में खड़े ऐं उनजे बावजूद तूं अञा ज़िंदा आई। अरे या त छा फसा उन्हनि खे जो तोखे अञा ताईं बर्दाश्त कंदा न अचनि। मूंखे बर्दाश्त न कनि, भली बंदूक खणी छॾनि। बसि कर हाणे, इन खां वधीक लफ़्ज़ ॻाल्हि कई न त बंदूक मां हणंदो पए। हणंदे त पोइ हणी कढो। बात न हणी मुंहिंजे साम्हूं, हा? होश कर आलम खान, कुछ होश कर। अॼुकल्ह हक़ ऐं सच चवण जो दौर ई कोन्हे। ही को नंढड़ा ॿार थोरा ई जो हिननि ते तूं हथ थो खणी। नथा सम्झनि त पोइ छा कयां नज़ीरा? नथा सम्झनि त हथ कढीनि। वरी जॾहिं हिनखे कुझु थींदो न त वरी अॻियां पोयां मां ई हूंदुसि। आलम, जेकॾहिं तोखे खल लाहिणी आहे न त हिन बादल जी लाइ। वाह भाॼी वाह, सही थी चवे नज़ीरा। जे तूं सोट जो साथ ॾिनी आहे न त इहो छेड़ो ई न थिए हा। सुल्तान वारा होश में न आहिनि, वञी हुनखे सम्झाए त पंहिंजो ख़्यालु रखे, न त हू हुननि जा उज़वायूं खेड़े छॾींदा। अरे वञ हाणे। कीअं आई मिठल? ठीक है सुल्तान। अबा सुल्तान, भली करी है। खैर हूंदई चाची। सुल्तान, ॾिठई न अकबर खान जा कम। असां 2 ज़ाल मुड़स भलो साईं खणी वञी झोलीअ में रखियोसीं, पोइ बि न मुड़ियो। नेठि असांजे छोकिरे जी ॼंख बांह वञी पोइ छॾियो अथईंसि।
तव्हां त अकबर खान ते कलमो पढ़ंदा हुयो ऐं चवंदा हुयो त इन खां वधीक को ॿियो माण्हू आहे ई कोन। अबा असांखे कहिड़ी ख़बर हुई त जहिड़ो ही ॿाहिरि जो मिठड़ो आहे ओतिरो ई अंदर जो कारो आहे। सुल्तान भलो थे राणा खान जो जंहिंमहिल असां वञी छोकिरे खे अस्पताल पहुचाई। कहिड़ी ॻाल्हि जे करे अकबर खान तुंहिंजे मथां एॾो वॾो ज़ुल्म कयो? तस्वीरुनि वारी ॻाल्हि जे करे सुल्तान। दूध और अंडे का इसमें मजा है, गंदुम का जौहर भी जिसमें बसा है, मेरे देश का बिस्किट जेकॾहिं यकीन करी न इहो कमु मुंहिंजो न आहे। इन में तुंहिंजी बि बदनामी हुई। इहो कमु तूं नथो करे सघे। राणा खान न मिठर, राणा खान तोसां एॾी वॾी भलाई कई आहे, उहो इहो कमु नथो करे सघे। ॿियो केरु आहे जंहिंखे तूं पंहिंजो सजण सम्झी थो? सजण? आलम खान। न न न सुल्तान न, आलम खान मूंसां ईअं कॾहिं बि नथो करे सघे। इहा त तोखे 2 ॾींहंनि जे अंदर में ख़बर पइजी वेंदी त आलम खान तोखे बदनाम करे उन्हनि खां रिश्तो वठी पंहिंजे भाउ खे परणाए थो। जेकॾहिं तोखे बदनाम न करे हा त उतां तोखे संग मिले हा। इन्ही जे करे त तोखे आलम खान बदनाम कयो पंहिंजो रस्तो साफ़ करण लाइ। मिठल मूंखे लॻे थो त अञा बि तोखे माण्हू माण्हू जी सुञाण न आहे। तूं उन्हनि जी ज़बान जी मिठड़ाप ते न वञ। उन्हनि जे अंदर खे ॾिस त हू केतिरा पलीत माण्हू आहिनि। अबा तू वे मां चाहे ढुक ठाहे अचां, चाहे पी वञ। न चाची, ज़मीन ते वञा पियो सोचम त मिठल खां पुछी वञा। महिरबानी सुल्तान। चङो हला भाई। जादू किथे सुल्तान सही ॻाल्हि त न करे वियो त जिन खे असीं पंहिंजो सजण था सम्झूं उहे ई असांजा दुश्मन आहिनि? न बाबा न, आलम खान मूंसां धोखो न कंदो। जेकॾहिं सच में आलम खान वारा अकबर सां मिटी था कनि न पोइ सॼो कमु इहो आलम खान जो ई आहे। असांजे ख़िलाफ़ आलम खान इन अकबर जा कन भरिया हूंदा त जीअं अकबर खान असां खां बाग़ी थी वञे ऐं हू पंहिंजे भाउ लाइ उतां संग वठे ऐं सॼी मिल्कियत जो वारिस आलम खान थी वञे। सही थी चवीं जादू, सही थी चवीं। असुल शैतान इहो आहे ई आलम खान। न जा ॿाहिर एतिरा ठाऊका थी विया आहिनि जो असां सां था विढ़नि। अबा अकुल कर इन में हिन वीचारी जो कहिड़ो ॾोह? हिन निभागीअ जो ॾोह नाहे, पर हिन जे करे असांजी त इज़त कनि न। जेकॾहिं हू असांजी इज़त नथा कनि त पोइ लाचारा जो हिन जी असां इज़त कयूं। अदावारनि सां पुॼी नथा सघो ऐं उहा कसर मुंहुं मां था कढो। वात बंद रख। नथो चवां त इहो टीको थी शुरू करी। मारे छॾ मूंखे, मारे छॾ। इन रोज़ रोज़ जी बेइज्जती खां सुठो आहे त हिकु धकड़ी मारे छॾ। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त कयां थो अॼु पुल्लो। अबाला जो वास्तो तई पराई छोकरी मरी पवंदी। मरे त मरण दे तूं परे थी। ना बाना अल्लाह जो वास्तो तई मुझे अठे मथे दे ॾिस, मुझे हथन दे ॾिस, मुर्शिद जो वास्तो तई। जंहिं ॾींहं खां वठी हिन सां शादी कई आहे मुंहिंजो सुकून ई बर्बाद थी वियो आहे। बस कर मुझी अम्मा, बस कर। छा कयूं? चाची ॿार अदावारा ई पाण में था विढ़नि। इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह? अम्मा मुंहिंजा छोरा आहिनि ई बेअकुल। केरु सम्झाए इन्हनि खे, केरु सम्झाए न? चाची रोज़ रोज़ जी मार खां सुठो आहे त हिकु धकाणी पूरो करे छॾे। अम्मा हिक न हिक ॾींहुं मल्हार खे तुंहिंजो क़दुरु ज़रूर थींदो। मुंहिंजो क़दुरु तॾहिं कंदो जॾहिं मां मरी वेंदसि।
जेकॾहिं तव्हांखे रिश्तो क़बूल न आहे त ॻाल्हि सिधी कयो, कंहिंखे आसरे में छो था रखो। वञी मां बानो बेगम खे चवां त पंहिंजी न्याणियुनि जो काथे रिश्तो माल सां करे, न्याणियुनि जो भार लाहे छॾे, तव्हांजो आसरो त न करे न। रिश्तो असांखे क़बूल आहे, असां इनकार त न आहे कयो। जेकॾहिं तव्हांखे रिश्ते खां इनकार बि न आहे त छोकिरी खे वञी पोती विझी अचो त उन्हनि खे पक थिए। जेकॾहिं तव्हां ढर कंदव त अॻियां छा सम्झंदा? ठीकु आहे, 2 महीने में असां पोती विझी ईंदासीं। जेकॾहिं तव्हांखे टाइम न आहे न त मिड़ई ख़ैर आहे, इहे कम बि माइन जा आहिनि। मां अॼु ई वञी सॼे ॻोठ में सॾ ॾेई थी अचां, तव्हां सुभाणे वञी छोकिरी मथां पोती विझी अचो, जीअं पक थिए। पोइ तव्हांजी आहे मर्ज़ी, पोइ जॾहिं छोकिरे जी शादी कयो। ईअं त सही आहे न नज़ीरा? ठीकु आहे नानी सियाणी, तूं वञी सॼे ॻोठ में सॾ ॿुधाए अचु। सुभाणे शाम जो असां वञी छोकिरीअ ते पोती विझी ईंदासीं। अब आलम खान अहिड़ो न आहे। तूं सुल्तान जे ॻाल्हियुनि में अची आलम खान ते शक न कर। आई शक किथे, पक थी चुकी आहे पक। इन दुआ ऐं बादल जे मंगणे जो सॾ बि हली चुको आहे। छा दुआ ऐं बादल जो मंगणो थो थिए? हा, इहा सियाणी मिली हुई मूंखे घिटी में। उहा वती पई सॾ ॿुधाए, चए पई तूं सुभाणे बादल जे नाले जी दुआ जे मथे ते पोती पवंदी। अच्छो मोहतन अकबर खान जो थे असांखे छॾे ट्रपो ॾेई वञी आलम सां मिटी गई। ऐं अकबर जो कहिड़ो ॾो? सॼो ॾो तवारी भेण जो आहे। ऐं जेकॾहिं उहा सची थिए हा न तोसां त अकबर जी हिम्मत कान हुई जो जवाब ॾे हा। असुल इहा जेका तवारी भेण आहे न, उहा ई तुंहिंजी दुश्मन अथई। हा, अलाए छो असां सां चप पियल आहे। अमा जेकॾहिं इहा ॻाल्हि सही आहे न, सुभाणे बादल ऐं दुआ जो मंगणो आहे त मां इहा शादी हरगिज़ थियण न ॾींदुसि। ऐं पुट खॾ में हण उन्हनि खे, तूं अबा उन्हनि सां पुॼी कोन सघंदी। भई आऊं तो लाइ ॻोठ मां चूंडे कुंवार आणींदुसि ऐं के संग खुटाए ॾिजां। तोखे इहा दुआ कान मिली, तूं कुंवारो कोन रहबे अबा। पुट हिन चकर त तोखे इन अकबर खान जेरो छॾे ॾिनो, वरी जन ॿीहर का अहिड़ी ग़लती कई त मारण में असुली देरी कोन कंदी। ख़बर अथई न किथे कंदी देरी। बाबा अकबर खान त मूंखे मारे चुको आहे। इहा त मुंहिंजी ज़िंदगी हुई जो मां बची वियसि, पर हुन जेको न मुंहिंजे मथां ज़ुल्म कयो आहे, हुनजे ज़रे ज़रे जो पलाद मां अकबर खान खां वठंदुसि। न अबा न, तोखे हाणे असां को बि कदम खणण कोन ॾींदासीं। मट करे वे। दुआ मुंहिंजो प्यार आहे ऐं मुंहिंजो ज़िद आहे। मुंहिंजे हूंदे दुआ कंहिं ॿिए जी थिए न, इहो मां थियण कोन ॾींदुसि। मां हितां दुआ खे भॼाए वेंदुसि। ये दुनिया